फेरो अची ॾिस प्यारा तुंहिंजा लहंदा दुखड़ा। साईं जो भजन कीअं लॻो? बढ़िया आहे न? सॼो भजन बि ॾिसूं था, पर वीडियो में पहिरीं ॾिसूं था अॼु जी वाणी। जय राम जी की। अॼु तारीख़ 17 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे भोग न भोगियो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त हमेशा अकेलो रह, मन में अकेलो रह, दुनिया में रहो पर दुनिया जो न थी, पाण खे अकेलो महसूस कर। भोग विषयनि मां सुख कॾहिं न मिलंदो। दुनिया जे विषयनि जी प्राप्तीअ लाइ कदाचित न रहो। ॼाणी बि थो त मां जे भोग भोगींदुसि त रोगी थींदुसि त बि नथो रही। पहिरीं बात रुअण जी त इहा हुअणु खपे त मां ही छा करे रहियो आहियां। वञी रहिया आहियो ॾखण तरफ़ ऐं आस रखी रहिया आहियो उत्तर पहुचण जी। ॿियनि जी दिलियुनि खे ठोकर हणी सुख जी अभिलाखा करे रहिया आहियो। कहिड़ी न नादानी। जय राम जी की। सुस्त न बणिजो, अॻियां वधंदा हलो। जय राम जी की। फेरो अची ॾिस प्यारा तुंहिंजा लहंदा दुखड़ा सारा। हिकु भेरो अची ॾिस प्यारा तुंहिंजा लहंदा दुखड़ा सारा। हो जेके शरदा सां हिते ईंदा तंहिंजा मिटंदा मन जा मुंझारा। जेके शरदा सां हिते ईंदा तुंहिंजा मिटंदा मन जा मुंझारा। की न की घबरा है सतगुर वेठो आ, पाणी भरी दो भंडार लीलाशाह वेठो आ। की न की घबराए लीलाशाह वेठो आ, पाणी भरी दो भंडार बाबलो वेठो आ।